नाज़िर नवाबशाह में कश्मीरियन सां इज़हार यकजहती तौर शहीद बेनज़ीराबाद इंतजामिया सिविल सोसाइटी तरफां पुरअमन रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था मंज़ूर बुघियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, नवाबशाह में अॼु जेको कश्मीर जो ॾियारो आहे उहो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी जेका इंतज़ामिया आहे उन पारां रैली कढी वई आहे। DCI स्कूल खां रैली जेका आहे पंहिंजे रूट ते आहे। इन वक़्तु जेका रैली जी क़यादत करे असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह शिराज अहमद लगारी ऐं जेके ॿिया नवाबशाह जा सिविल सोसाइटी जा माण्हू इन रैली में शरीक थिया आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था अॼोकी इन रैलीअ जो कहिड़ो मक़सदु आहे। फरवरी ते पूरे पाकिस्तान में वॾे जोश सां इहा मल्हाई पई वञे। इन जो मक़सदु आहे त असां जेके इंडियन ऑक्यूपाइड कश्मीर आहे, मक़बूज़ा कश्मीर, उन्हनि सां असां हर वक़्तु शाना बशाना गॾु आहियूं। ऐं जेको इंडिया जो ऐं मोदी सरकार जो जेको उन्हनि ते ज़ुल्म ऐं जारिहाना ऐं जबर वारो जेको रवैयो आहे उन जे ख़िलाफ़ु असां आवाज़ उथारियूं पिया त जीअं सॼी दुनिया ॾिसे त इंडिया जेको आहे उते मुसलमान जेके कश्मीरी असांजा भाइर आहिनि उन्हनि ते कीअं ज़ुल्म करे पियो ऐं उन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे ऐं सॼी दुनिया में असां इहो साबित था कयूं त असां हर वक़्तु उन्हनि कश्मीरी पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं। रैली में शरीक जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि चयो त कश्मीरियुनि सां जेको आहे हर वक़्तु असां गॾु आहियूं। जेसीं ताईं कश्मीर जेको आहे आज़ादु नथो थिए तेसीं ताईं जेके असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। हीअ रैली जेका आहे इन वक़्तु जारी आहे ऐं इन रैली में जेके आहे नवाबशाह जी सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे जेके शागिर्द शागिर्दियाणियूं आहिनि ऐं औरतूं आहिनि उन्हनि जेका शिरकत कई।